पाकिस्तान मथां भारतीय जारियत ऐं बमबारी ख़िलाफ़ हिन जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज सां इज़हार यकजहती में रैलियूं कढियूं वयूं। वगण, थरड़ी मोहब्बत, डिगरी, खानपुर मेयर, कंबर, दाद लगारी समेत ॿियनि इलाइक़नि में शहरियुनि हथनि में पाकिस्तान जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। पाक फ़ौज सां इज़हार यकजहती में निकितल रैलियूं शहर जे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि खां थींदे प्रेस क्लब आॾो पहुतियूं। इन मौक़े ते रैली जे अॻुवाणनि रैलियुनि खे ख़िताब कंदे चयो त पाक फ़ौज जूं मुल्क लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं आहिनि। पाकिस्तान मथां मेरी अख रखंदड़ मुल्कनि जो पाक फ़ौज सदाईं ॻाटो तोड़ियो आहे, जिन में भारत बि शामिल आहे। पाक आर्मी जूं मुल्क लाइ खोड़ क़ुर्बानियूं आहिनि ऐं पाक फ़ौज सदाईं पंहिंजे मुल्क लाइ जानुनि जो नज़रानो ॾिनो आहे। पाकिस्तान जो हर शहरी पाक फ़ौज ऐं मुल्क सां गॾु आहे। ॿिए पासे ड्रोन हमले में शहीद थींदड़ मुख़्तियार लगारी जे वारिसनि सां सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर संदसि ॻोठ पहुची ताज़ियत कई। सूबाई वज़ीर इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ड्रोन हमले में शहीद मुख़्तियार लगारी खे सुर्ख़ सलाम पेश कयां थो, जंहिं पंहिंजे मुल्क लाइ जान ॾेई पंहिंजो नालो शहीदनि में लिखारायो आहे। शहीद जे वारिसनि लाइ जल्द टीपी चेयरमैन ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह इमदाद जो ऐलान कंदो, जंहिं सां शहीद जे मासूम ॿारनि जी किफ़ालत बहितर तरीक़े सां थी सघंदी।